सभु तारीफ़ूं मुंहिंजे रब पाक जूं जेको ॿिन्ही जान जो मालिक ख़ालिक पालेंदड़ आहे। मूं कोशिशि कई त सिंध जे उस्ताद जा जेके जाइज़ मसइला आहिनि उनखे हल करण जे लाइ जदोजहद करियो। जदोजहद खां ॿियो को वाट न हुई, जंहिंजे लाइ अहम असांजा जेके मसइला हुआ, हिकिड़ो सर्विस स्ट्रक्चर इनिशियल अपॉइंटमेंट एसटीआर जूं बदियूं, जेको उनखां सॼी जेको अहम मसइलो त प्राइमरी स्कूल जी शनाख़त बहाल करणु। प्राइमरी स्कूलनि में प्राइमरी हेड मास्टर पंहिंजी हुकूमत पंहिंजो इख्तियार। ॿियो जेके इश्तिहार त ग़लति बदिली थियो आहे, साईं इम्तियाज़ उमरानी जी बहाली। ॿियो वरी पुलिस अंदर सहाफ़त जे आर्मी उस्ताद खे अञा ताईं मुंहिंजे काॾे 12-14 साल थियनि सेक्रेटरी चकर लॻायो पियो वञे। कुझु उस्ताद नौशेर फिरोज़ जा जिते FIO वग़ैरह कटियूं हुयूं, उहे उस्ताद बि सभु एॾा परेशान रोडला घुमनि। उनजो मसइलो ॿियो वरी असां चयो त जेके हाणे इम्तिहान वठे, प्राइमरी उस्ताद इम्तिहान वठे, उनखे सुपरवाइज़र रखो। ॿियो आहे मसइलो जेका अपग्रेड शइ जेका असांजा ऑर्डर आहिनि, उहो त डायरेक्टर करे थो, उहे बि मूं अॻे कराया अकबर लगारी खां ऑर्डर। हाणे साहिब खे चयो त साईं महिरबानी करे इहो पावर बि डायरेक्टर खे ॾियो, जेको वेरिफिकेशन जो पावर, उहो बि हाणे सेक्रेटरी कोन्हे थो, उहे बि हाणे डायरेक्टर पावर फुल थी आहे, उनखे मिली आहे। मीरपुर खासिया के उस्ताद बदिली थिया हुआ कोर्ट, उन्हनि खे ऑर्डर कयो त पोइ हिननि खे घुराए हिन जो मसइलो हल करियो। उन जी हेयरिंग थी हुई ऐं उहे मथे हफ़्ते में उनजी बायोमेट्रिक पंहिंजे स्कूल में चेंज थी वई। पर सिंध अंदरि ऐं ऐलान थो कराए जेको डिसेबल वॾी उमिरि जो जेका फीमेल हिकिड़ी यूनिवर्सिटी खां ॿी यूनिवर्सिटी में बदिली थी आहे, उहे मूंखे नाला सुभाणे ताईं दोस्त ॾियो त सेक्रेटरी साहिब घुरिया आहिनि, उनखे ॾींदासीं। छो त STR में तमामु डियोज़ गड़बड़ कई आहे। बाक़ी सिंध जे उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर जंहिंजो असां वाइदो कयो त असां नोटिफिकेशन खां सवाइ तव्हां न उथंदासीं। सर्विस स्ट्रक्चर ऐं इनिशियल अपॉइंटमेंट, इहे ॿ मसइला जिते हर जॻह ते असां चयो उन खां सवाइ न उथंदासीं। छो त ॻाल्हि कबी खरी खटी, असां कूड़ जा आदी न आहियूं। पर जीअं त सेक्रेटरी साहिब ऐं मिनिस्टर साहिब मूंखे चयो हाजी साहिब असां 95% इहे कमु कंप्लीट करे छॾियो आहे। इहे सर्विस जो मसइला इहो सालनि ताईं थो हले। असां इहो 3 महीननि में कंप्लीट कयो आहे। 95% इहो कमु तयारु थियल आहे, जंहिंजे बारे में मूंखे 4 ॾींहं असांजो माना इहे ॻाल्हियूं जहिड़ा हलिया आहिनि। 4 ॾींहं असांखे बाक़ी 2 फॉर्मेलिटी तौरु मीटिंगूं कयूं आहिनि, जंहिंखां पोइ तव्हांजो ॿिए ॾींहं ते नोटिफिकेशन निकिरंदो। हाणे उहे 2 मीटिंगूं ख़तमु करे हुननि हिकिड़ी लिखी आहे। इंशाअल्लाह रब पाक चाहियो त ऐं अलाह खे इख्तियार जुमे जॾहिं नोटिफिकेशन निकिरंदो। ॿियो मसइलो हो इनिशियल अपॉइंटमेंट जो। ॿियो जेको मसइलो हो इनिशियल अपॉइंटमेंट जो, उन ते सुप्रीम कोर्ट पारां फाइनेंस वारा चवंदा हुआ बंदिश आहे, असां नथा करूं। उनजो बि सेक्रेटरी साहिब इहो हल कढियो आहे त इनिशियल अपॉइंटमेंट ते इहो मसइलो असां वरी इहा ई हिकिड़ी कमेटी आहे 5 रुकनी, उन मुंहिंजी कमेटी में था खणी वञूं, जंहिंजो लेटर अॼु निकिरी वियो आहे। खमीर सूमर जॾहिं मूंखे घुरायो अथनि, इमरान जुड़े जो आहे आउं वञा, प्लस साईं दादू जो दोस्त जो नालो छा आहे? न दादू जो HSC उस्ताद पाण सां गॾु अमानुल्लाह आबासी। इहे 3 माण्हू असां सूमर जॾहिं जेका इनिशियल अपॉइंटमेंट जी ते वरी बि हुन सां गॾु वेहंदासीं ऐं उहा कमेटी में वेंदो। इंशाअल्लाह रमज़ान जी ईद खां पहिरीं
ॾिसो हुननि वाइदो कयो आहे रब पाक कंदो त हू वाइदो वफ़ा कंदा जेकॾहिं रमज़ान ताईं वाइदो वफ़ा न कयो त आउं हींअर बि ऐलान थो करियां मूं सेक्रेटरी खे चयो आहे मिनिस्टर खे चयो आहे त असां वरी प्रेस क्लब ते धरणो हणंदासीं पोइ जेतिरा बि हुजूं हक़ीक़त में असां पाण खे सवाल खे उस्ताद जा लीडर था सॾायूं पर सलाम हिन दोस्तनि खे आहे त 5 रातियूं हिन प्रेस क्लब ते मच्छर में रहिया मूंखे को बि क्रेडिट कोन्हे जेके बि 4 मसइला हल थिया आहिनि या न थिया आहिनि ऐं ॿ न थोड़ा इहो वरी वक़्तु ॿुधाईंदो त इहे बि हिननि उस्ताद जी महिनत आहे हिन उस्ताद जी महिरबानी आहे तॾहिं इहे 4 मसइला हल थियनि बाक़ी मूंखे उमेद का कान्हे बि हक़ीक़त इहा आहे असां सवाल को उस्ताद पंहिंजे सवाल को उस्ताद पंहिंजे हक़नि खां ग़ाफ़िल पंहिंजे हक़नि जे वठण लाइ तयारी कोन्हनि असां त हिननि उस्ताद त पंहिंजूं ईदूं क़ुर्बान करे साईं रांझे खाने खे मुराद फ़ोन कया हे सभु दोस्त सभु वीचारा हिते पहुची था वञनि मिंट अंदरि आम साईं अयाज़ आहे अयाज़ तुंहिंजो आहे अयाज़ नालो साईं अफ़सर आहे पर सिंधी हिननि सभिनी बहादुर दोस्त पाण मल्हायो आहे ऐं हिकिड़े जो नालो वठंदुसि सांझी ॾेखार थो जेके दोस्त मूं सां गॾु सुता उन सभिनी जो नालो वठंदुसि हींअर सभु नालो नथो वठी सघां पोइ रहिजी वेंदो दोस्त कावड़ चवंदा उन शुक्र अदा कंदुसि पर हिकिड़ी दौड़ चंद सिंध जा उस्ताद साथियो जेसीं ॿधी न कंदो जेसीं पंहिंजे हक़ लाइ न थींदो तव्हां सम्झो त असांखे रिज़ल्ट मिलंदी ईअं रिज़ल्ट कोन मिलंदी ही एडिशनल सेक्रेटरी सुठो माण्हू आहे डिप्टी सेक्रेटरी सुठो माण्हू आहे जिन मिनिस्टर साहिब खे सेक्रेटरी साहिब खे काइद असांजी मसइले जी हल लाइ कयो बाक़ी मूंखे का उमेद कान वञाऊं सो इंशाल्लाह वरी सांझी आऊं तव्हांखे ब्रीफ कंदुसि मुंहिंजी सिहत लाइ दुआ कजो इंशाल्लाह असां जीअं पहिरीं सेक्रेटरी में रहियासीं इन सूमर खां वरी रहंदासीं जेसीं नोटिफिकेशन न कंदा तेसीं वापसि घर कोन वेंदासीं असां हुननि खां न ख़तमी छोटी वरिती आहे न हीअ छोटी त बाक़ी हिकिड़ो बांड आहे हिकिड़े क़िस्म जो त अलाह कंदो त पंहिंजा मसइला हल थींदा न ख़तमी अॻे लिखंदा एग्री कोन्हे हीअं सेक्रेटरी साहिब बाक़ी लिखी ॾींदा सूमर खां इन जा लेटर हिकिड़ो लेटर लिखणु शुरू थो तव्हां ॾिसंदो मथे हफ़्ते इंशाल्लाह सर्विस नोटिस कंदो आहिस्ते आहिस्ते सभु मसइला हल थींदा पर जेकॾहिं चाहियो था प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल थिए प्राइमरी उस्ताद तरक़ी करे त पाण में ॿधी करियो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ उथियो प्राइमरी उस्ताद अॼु बि थियण जे लाइ तयारु न आहे उहो सुतो पियो आहे इहा वॾी बदबख़्ती जी ॻाल्हि आहे शाबसि हिननि दोस्तनि खे हुजे असां राति ॾींहं हिते सुतासीं न कंहिंखां चवंदो वरितो आहे न कंहिंखां पाई वरिते रब पाक जो कसम आहे जेका असांखां पती उस्ताद जे लाइ जदोजहद कईसीं उस्ताद जे लाइ कमु कयोसीं उस्ताद जे लाइ क़ुर्बानी ॾिनीसीं बाक़ी आसमान मां तारे तॾहिं दादा सवाल को उस्ताद गॾु थियनि ऐं आसमान मां तारा आई तव्हांजी वॾी महिरबानी अलाह ताला ख़ुशि रखे सूमर खां वरी इन शइ कमु आराम